अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावाया संजा सैयद हल्ला से हेडलाइन तरफ। मुल्क में कोरोना वायरस जा मुल्क में हाना जारी। कोरोना वायरस सबब वधीक 55 ॼणा फौतन जो अंग वधी 8,260 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3,262 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केसिस जो मजमूई अंग 4,10,072 थी वियो। सिंध हाई कोर्ट में इस्लाम कबूल करे शादी कंदड़ आरज़ू फातिमा केस जी ॿुधणी। वालदेन आरज़ू फातिमा जी हवालगी लाइ दरख़्वास्त दाख़िल करे छॾी। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त आरज़ू फातिमा वालदेन ॾांहुं वञणु चाहे थी त पाण दरख़्वास्त ते मुलाक़ात ते पाबंदी नाहे। आरज़ू फातिमा चाहे जंहिंसां मिले। वकील बयान ॾींदे चयो आहे त आरज़ू जी दारुल अमान में सही सार संभाल नथी थिए। वज़ीर आज़म इमरान खान पारां आलमी वबा कोरोना वायरस खिलाफ़ वेड़ लाइ 10 नुक़्तनि वारो एमरजेंसी प्लान पेश। ॿी जंग अज़ीम खां पोइ कोरोना दुनिया में वॾी तबाही आंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो गॾियल क़ौम जे जनरल असेंबली खे ख़िताब। चवे थो पाकिस्तान स्मार्ट लॉकडाउन वारी कामयाब पॉलिसी इख्तियार कई। दुनिया में वायरस डिगे 15 लख इंसानी जानूं ज़ाया थियूं आहिनि। कोरोना जी पहिरीं लहर में इंसानी हिकमत अमली कामयाब थी। कर्ज़नि में रिलीफ वबा जे ख़ात्मे ताईं जारी रखियो वञे। अमीर मुल्कनि तरफ़ां मदद वारनि वाइदनि ते अमल कराए वञे। कोरोना जी ॿी लहर ख़िलाफ़ घणो कुझु करण जी ज़रूरत आहे। सीपेक खे नुक़सान पहुचाइण वारी भारतीय साज़िश खे नाकाम बणाए वेंदो। सीपेक मंसूबो सॼे ख़िते सां जुड़ियल आहे। ख़तरनि खे मुंहुं ॾियण लाइ मुकमल तयारी करे वरिती आहे। भारत खे डप आहे त सीपेक हिते जो गेम चेंजर साबित थींदो। भारत कूड़ा फ्लैग ऑपरेशन जहिड़ा ड्रामा रचाईंदो रहियो आहे। 5 अगस्त 2019 खां पोइ भारत जी पोज़ीशन कमज़ोर थी वई आहे। आलमी बिरादरी भारत जी रियासती दहशतगर्दी बाबति पाकिस्तान तरफ़ां पेश कयल सबूतनि खे संजीदगी सां वठी रही आहे। DGICR बाबर इफ्तिखार जो ख़ुसूसी इंटरव्यू। मेजर जनरल बाबर इफ्तिखार कोरोना जे हवाले सां आगाही मुहिम में मीडिया जे किरदार जी वाखाण कंदे चयो आहे त मीडिया अरबे रुपयनि जी आगाही मुहिम मुफ़्त में हलाई। सदर डॉक्टर आरिफ अलवी अॼु सॼे मुल्क में कोरोना खां बचाव लाइ दुआ जो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। मज़हबी आलमनि तरफ़ां सियासी जमातुनि खे जलसा ऐं जुलूस कुझु अरसे लाइ मुलतवी करण जी अपील। सदर जो चवणु आहे त अॼु कोरोना खां बचाव लाइ ख़ासि दुआऊं घुरियूं वेंदियूं। सियासतदान कोरोना खां बचाव लाइ SOPs ते अमल नथा कनि। नवकोट भरिसां कलोई में गुज़िरियल ॾींहुं ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक 2 ॿारड़ा फौतन जो अंग वधी 4 थी वियो। 21 ॼणनि जी हालत गणित जोगी, अस्पताल में इलाज हलंदड़। मिर्शा शहर में अणॼातल हथियारबंदनि जो घर ते हमलो करे नौजवान मोहम्मद सलीम खे गोलियूं हणी क़त्ल करे फरार। हुन समड़ ज़ख़्मी। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई थी वञे। दादू भरिसां पुलिस में वैना मुक़ाबलो ॼण आहे। नौजवान सदाम चांडियो खे हाफ फ्राई करे छॾियो। नौजवान सदाम चांडियो जो चवणु आहे त पुलिस बिना जवाब गिरफ़्तार करे जूतू मुक़ाबले में हाफ फ्राई कयो। इंसाफ़ कयो वञे। पुलिस जो चवणु आहे त गश्त दौरान हाजी खान रोड ते ॾोहारियुनि सां मुक़ाबले में सदाम चांडियो खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कयो। मीरपुर माथेलो भरिसां लिंक रोड ते पुलिस जी ॾोहारियुनि सां मुबाइना मुक़ाबले में हिकु ॾोहारी खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। ॿियो फ़रार। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार केतिरनि ई केसनि में घुरिबल आहिनि।
आवाज़ टीवी तरते सिंधी सकाफ़ती वारे सिलसिला आवाज़ जे सिरे 6 दिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वयूं। आवाज़ टीवी तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में भी सकाफ़ती रंग छिड़की पिया। सकाफ़ती ॾियारी जी तयारियुनि जे सिलसिले में सिंध जी कुंड कुर्च में तक़रीबूं, सुघड़ कचहरियूं, मौसीक़ी जी महफ़िलुनि जो सिलसिलो गुज़ारी। क़ौमी गीतनि ते झूमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध मड़ खे भेटा पेश करण जो सिलसिलो गुज़ारी। Sindh is a land of mystics, Sufis, poets, and saints. The people of this land have created an inclusive and tolerant society. On this great cultural day, the United States wishes prosperity and peace to the people of Sindh and Pakistan. I wish you all a very happy Sindh Culture Day. Sindh jo Sakafati Deharo Mubarak Hoje. अमेरिका पारां सिंधियुनि खे सकाफ़ती ॾियारे जी मुबारकूं पेश। कराची जे कौंसिल खाने पारां पैगाम जारी। डिप्लोमेसी चीफ एमी क्रिस्टियंस जो चवणु आहे त सिंध सूफ़ियुनि, दरवेशनि ऐं शाइरनि जी सरज़मीन आहे। हिन धरती जे माण्हुनि सहब ऐं रवादारी जो समाज अॾियो आहे। अमेरिका सिंध ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे ख़ुशहाली ऐं अमन जी दुआ सां गॾोगॾु सिंध जे सकाफ़ती ॾियारे जूं मुबारकूं पेश करे थो।